अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों मैं खलील अहमद कुरैशी ऐं वॾी सीरिया में यूट्यूब चैनल खलील अहमद स्लो। दोस्तों अॼोकी पंहिंजी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं त केरु जेको आहे जेकॾहिं चाहे त केटिल जो चौपाई माल जो रेगुलर कारोबार करणु चाहे, रेगुलर वापारु करणु चाहे त उहो कीअं करे। हे टियों पार्ट आहे केटिल फार्मिंग जी सीरीज़ जो। दोस्तों ही जेको आहे रेगुलर कमु जेको केरु करणु चाहे त हिन जा मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि, तव्हां मुख़्तलिफ़ तरीक़े सां करे सघो था। हिकिड़ो त लोकल त इहो तरीक़ो आहे, उहो मां तव्हांखे पहिरीं ॿुधाए थो छॾियां त जेको कंदा आहिनि वापारी, हिकिड़े हंधा माल वरितोसीं, ॿिए हंधि वञी पिड़ी ते खपायोसीं, हिकिड़ी पिड़ी तां माल वरितोसीं, ॿी पिड़ी ते खपायोसीं। हिकिड़ो त इहो तरीक़ो आहे। ॿियो आहे प्रोफेशनल तरीक़ो। प्रोफेशनल तरीक़ो कीअं, उहो अॼु तव्हांखे मां पंहिंजी हिन वीडियो में ॿुधाईंदुसि। दोस्तों प्रोफेशनल तरीक़ो ईअं आहे त असांखे हिन खे एज़ अ फील्ड वठी हलिणो आहे। असांखे हिन लाइ सभु खां पहिरीं छा करिणो पवंदो, असांखे हिकिड़ो शेड तयारु कराइणो पवंदो, प्रॉपर शेड तयारु कराइणो पवंदो। ठीकु आहे। शेड तयारु कराइण खां पोइ असांखे पंहिंजी ॾेती लेती शुरू करणी पवंदी। ॾेती लेती असां पोइ माल असां जेको आहे तो वापारियुनि खां वठूं, ॿियनि खां असां जेको आहे तो माल पंहिंजो पिड़ी था वठूं। असां माल कंहिं घरां वञी वठी अचूं, कंहिं को माण्हू आहे जेको मतिलबु की जंहिं वटि हिकिड़ी मेंह आहे या ढगी आहे खपायो त उन खां वठी अचूं, उहो असां ते आहे। उहो असां पंहिंजे तजुर्बे जे मुताबिक़ उन में असां पंहिंजो नफ़ो रखे उहो असां कमाईंदासीं। हिन में असांखे करिणो साॻियो ई तरीक़ो पवंदो। असांखे खातो ठाहिणो पवंदो जानवर जो, त फलाणो नंबर जानवर फलाणी पिड़ी तां फलाणी तारीख़ ते फलाणे टाइम ते, 11 बजे 12 बजे हेतिरे बजे असां वरितोसीं, या फलाणे हंधा वरितोसीं, हेतिरे में वरितोसीं। उतां खां जेको खणाए आयासीं पंहिंजे शेड ताईं, पंहिंजे वाड़े ताईं, हेतिरो उनखे किरायो आयो। मसलन 50,000 जो जानवर, 1000 रुपया सूरकी वारो थो वठे इन ताईं शेड ताईं पहुचाइण जो, त भाई 51 में असांखे जानवर पियो। छो त 50 जो जानवर, 1000 रुपया किरायो, 51,000 रुपये में असांखे पियो। उन खां पोइ असांखे उनजो डेली जो मतिलबु की जेको खाद खुराक जो ख़र्चु आहे उहो लिखिणो आहे। जेका मेडिसन हुनजी थिए थी उहो असांखे लिखिणो आहे। छो त हर हफ़्ते असांखे डॉक्टर खे विज़िट कराइणो पवंदो पंहिंजे फार्म ते, छो त का बीमारी वग़ैरह न लॻे जीअं। ईअं असांखे हीउ कमु करिणो आहे। हिन में असांखे सभु खां पहिरीं डिसाइड करिणो पवंदो त बाबा असां कहिड़ी शइ जो इंतिख़ाबु कयूं था। असां गांइ माल में था वञूं, असां माए माल में था वञूं, या असां जेको आहे तो ॿाकरे माल में था वञूं। उन में बि अंदरि असांखे इहो चूज़ करिणो आहे त भाई जंहिं गांइ माल में था वञूं त भाई असां रुॻो गाबनि जो कमु कंदासीं, या रुॻो जेको आहे तो ॻउनि जो कमु कंदासीं। माए माल में था वञूं त रुॻो मेहुनि जो कमु कंदासीं, या रुॻो जेको आहे तो गाबनि जो कमु, उनजो पालनि जो कमु कंदासीं। ॿाकरे माल में था वञूं त उते बि साॻियो ई तरीक़ो भाई रुॻो छेलनि जो कमु कंदासीं, या रुॻो छेलियुनि जो कमु कंदासीं। इहो असांखे सभु खां पहिरीं डिसाइड करिणो आहे। उन खां पोइ असांखे फर्दर जेको आहे तो कसायुनि सां ॻाल्हाइणो आहे, ॿियनि वापारियुनि सां ॻाल्हाइणो आहे, ॿियनि शहरनि में जेके आहिनि जंहिंजा शेड आहिनि, जेके शौक़ीन माण्हू आहिनि, उन्हनि सां ॻाल्हाइणो आहे। पोइ असांखे उन्हनि खे माल सप्लाई करिणो आहे। पहिरियां 3-4 साल असांखे थोरी ॾुखियाई थींदी त जेको आहे तो कीअं कमु कजे, मतिलबु की पिड़ी ते माल खणी वञिणो पवंदो, या ॿियो मतिलबु की मुश्किलातूं वग़ैरह ईंदियूं। ख़ैरु मुश्किलातूं त माना थ्रू आउट जेसि ताईं कमु कयूं था को बि कमु हुजे उन में अचंदियूं। पर हिकिड़ो जेको बाइंग सेलिंग जूं थो ॻाल्हि कयां, पोइ 3-4 सालनि खां पोइ या 5 सालनि खां पोइ असांजो हिकिड़ो मार्केट में ख़बर पइजी वेंदी माण्हुनि खे, बाबा हीउ माण्हू हे कमु करे थो। पोइ असां वटि पाण वटि हिकिड़ी पिड़ी थी पवंदी। वापारी ईंदा, असां वटि माल असांखे ॾेई वेंदा, असां वटां माल खणी वेंदा। पोइ उहो किलो हिनजे कांटो रखी किलो जे हिसाब सां जेको आहे जेकॾहिं कमु करे सघूं त उहो बि सही आहे, या तजुर्बे जी बुनियाद ते जेकॾहिं डील ठहे थी त उहो बि सही आहे। ऐं इन मां ई जेको उज़ई जो जेको माल कढंदा आहिनि, कराची ईंदो आहे, उहो बि असांखे इन मां ई चूंड करिणो आहे। जंहिं महिल उज़ई जी ईद में 6 महीना बचनि त असांखे पंहिंजो फ्लॉग तयारु करण जी तयारी शुरू करे ॾियणी आहे। असांखे ॾिसणो आहे जेके जानवर अचनि था, बाबा कहिड़ो हिननि मां सुठो ग्रोथ थो करे। छो त ख़बर त न आहे न भाई केतिरो टाइम जानवर बीहंदो, हफ़्तो बीहे, 2 हफ़्ता बीहे, 2 ॾींहं बीहे। असांखे ॾिसणो आहे कहिड़ो जानवर सुठी ग्रोथ थो करे, उन जानवर खे खणी पासे ते करे छॾिणो आहे त बाबा हींअर न खपाईंदासीं, हीअ ईद में खपाईंदासीं। असांखे लालच न आहे करणी हिन कारोबार में त बाबा हेतिरा रुपया बचंदा त जानवर ॾींदासीं, न त न। 50 जो जानवर वरितो, 1000 रुपया किरायो पियो, 51 में पियो आहे, 51,500 रुपया ॿिए ॾींहं ते लॻाइनि, बिस्मिल्लाह करे जानवर ॾेई छॾिणो आहे।
असांखे ईअं नाहे करिणो त भाउ हरू भरू जेको आहे शर्त आहे त भाउ हेतिरा रुपया असांखे बचनि। असां पंहिंजो खातो ॾिसूं, जेतिरे में असांखे पियो आहे मथे जेके बचनि था बिस्मिल्लाह करे जानवर ॾेई छॾिणो आहे, जीअं पैसा फाथल न हुजनि, रोलिंग में पिया अचनि। हीअ बि सुठो कारोबार आहे, जेकॾहिं तव्हां करणु चाहियो था त हीअ बि तव्हां करे सघो था। हीअ मुंहिंजी अॼोकी वीडियो अगरि पसंदि आहे त लाइक कयो, कमेंट में पंहिंजी राह ज़रूरु कजो। ऐं अगरि चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿायो। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। अस्सलामु अलैकुम।